नाज़रीन, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में थैलेसीमिया जे मरीज़नि लाइ रत जी कैंप लगाई वई, जंहिं दौरान उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि रत जो अतियो ॾिनो। रिपोर्ट करे रहियो आहे एके डायरी। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे डायरेक्टोरेट ऑफ स्टूडेंट वेलफेयर पारां थैलेसीमिया जे मुज़ी मर्ज़ में वरतल ॿारनि जी ज़िंदगी बचाइण लाइ हिकु थैली रत जो अतियो जे उनवान सां यूनिवर्सिटी जे मेन कैंपस में कैंप लगाई वई, जंहिं में 300 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं उस्ताद ऐं इंतज़ामिया तरफ़ां रत जो अतियो ॾिनो। फिलहाल कैंप जे दौरे दौरान वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी रत जो अतियो ॾींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सां मुलाक़ात करे खेनि शाबाश ॾींदे जूस पियारिया। उन मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल हिकिड़ो दफ़ो ॿ दफ़ा जेका असां कैंप लॻंदी आहे, छो जो हिते जेका ॿारनि जी हालत आहे, जेका असां थैलेसीमिया पेशेंट्स आहिनि उनखे जेकॾहिं फ्रीक्वेंट ब्लड नथी मिले तो ॿार वीचारा सर्वाइव कोन था करे वञनि। इहा आम माण्हू में अवेयरनेस कान्हे का। इहा यूनिवर्सिटी जे ॿारनि में, यूनिवर्सिटी टीचर्स में, यूनिवर्सिटी स्टाफ में जेका असां इहा ख़बर आहे उनखे त इन जी केतिरी इंपॉर्टेंस आहे, त उन करे वीचारा असां वटि अचनि था हेल्प जे लाइ। जॾहिं त उस्तादनि ऐं शागिर्दनि में रत जे अतिए ॾियण वारो जज़्बो पिणु ॾिसण वटां हुयो। उन ई मौक़े ते आवाज़ टीवीअ सां वीचार हिन रीति वंडिया। हिन में असां अवेयरनेस ॾियूं था ॿारनि खे। पहिरियां खां ई थैलेसीमिया सेंटर में जेके बीमार असांजा पेशेंट आहिनि उन्हनि खे ज़िंदगी ॾियण जे लाइ असांजो जेका वधि खां वधि कोशिशि आहे यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स जी, टीचर्स जी, सभिनि जी हर शइ जो सदको आहे। अहिड़े ई तरीक़े ब्लड जो ई सदको आहे जेके असांजा हितां जा स्टूडेंट्स, टीचर्स, फीमेल टीचर्स सभु ॾियनि था ॿारनि जी बहितरी जे लाइ, उन्हनि जी ज़िंदगी जे लाइ। असांजा जेके बि स्टूडेंट्स आहिनि, जेके बि डोनर्स आहिनि, उन्हनि खे सर्टिफिकेट बि तक़सीम कया विया आहिनि ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि हर इदारे में हुजणु खपे। हर यूनिवर्सिटी में ये कैंप लॻणु खपनि। हमें बहुत खुशी हुई है, हमारी यूनिवर्सिटी ने थैलेसीमिया कैंप अरेंज किया है और हम सब ने थैलेसीमिया के पेशेंट्स के लिए ब्लड डोनेट किया है और ये बहुत खुशी की बात है। मैंने यहाँ पे आज ब्लड डोनेट किया है, फर्स्ट टाइम किया है और यहाँ पे मेरा फर्स्ट ईयर ही है और यहाँ पे बहुत अच्छा काम कर रहे हैं कि ब्लड डोनेशन हमारा ले रहे हैं और इससे हम किसी की ज़िंदगी बचा सकते हैं। तो हमें भी खुशी होगी, अल्लाह ताला हमें आखिरत में और दुनिया में दोनों में अजर देगा। यहाँ पर हम लोग हर साल कैंप लगाते हैं थैलेसीमिया के पेशेंट्स के लिए, ताकि हम लोग अपना ब्लड दे सकें, उनको डोनेट कर सकें, क्योंकि हमें मालूम है ये सदका जारी है। अहिड़े क़िस्म जे रत जे अतिए वारियूं कैंपूं लॻाइण खपनि, जंहिंसां थैलेसीमिया जे मुज़ी मर्ज़ में वरतल ॿारनि जी ज़िंदगी बचाए सघिजे थी ऐं संदन ॾिनल रत सदका जारिया बि आहे। कैमरामैन अहद महमूद सां गॾु एके डायरी, आवाज़ टीवी न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।